एक ॿी अहम ख़बर आहे। कराची खां त बल्दिया टाउन में दस्ती बम हमलो थियो आहे। ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया, खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, कराची खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। पुलिस चयो आहे त दस्ती बम शहरी इक़बाल जे घर ते उछलायो वियो आहे। दस्ती बम हमले में इक़बाल समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। कराची खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। बल्दिया टाउन में दस्ती बम हमलो थियो आहे, जंहिंमें 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, पुलिस चयो आहे त दस्ती बम शहरी इक़बाल जे घर ते उछलायो वियो आहे। दस्ती बम हमले में इक़बाल समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस चयो आहे त वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। अहम ख़बर आहे। कराची खां त बल्दिया टाउन में दस्ती बम हमलो थियो आहे। 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ॾिसो, इन हवाले सां SSP कैमाड़ी ॿुधायो आहे त बल्दिया टाउन वारे हिन इलाइक़े में जिथे धमाको थियो आहे हू दस्ती बम आहे, जंहिंजी तस्दीक कई वई आहे। उन खां पोइ इहे पिणु ॿुधायो आहे त हीउ दहशतगर्दी जो वाक़ियो न पर ज़ाती दुश्मनी लॻी रही आहे। मोहम्मद इक़बाल नाले शख़्स जे घर ते जेको आहे सो दस्ती बम जो हमलो कयो वियो आहे। शहरनि ऐं इलाइक़े वासियुनि खां पुछा करण बाद जेको मोहम्मद इक़बाल जे घर पहुता आहियूं, उते जेको आहे सो हुननि दस्ती बम उछलाइण खां पोइ फरार थी विया आहिनि। जॾहिं त पुलिस हिन हवाले सां ॿुधायो आहे त 4 जेके जवाबदार आहिनि उन 2 मोटरसाइकिल ते पुछंदा उन खां पोइ जीअं उन्हनि जे दर ते पहुता त उते दस्ती बम उछलाए फरार थी विया आहिनि। ऐं जंहिंमें जेको आहे सो उन घर जे भरिसां हिकिड़ी मस्जिद आहे, उनजे मस्जिद जो हिकिड़ो चंदो घरु कंदड़ नौजवान उहो पिणु ज़ख़्मी थियो आहे। ऐं धमाके में जेको आहे सो इक़बाल पिणु जेको आहे ज़ख़्मी थियो आहे। इक़बाल जेको ॿुधाए पियो त उहो अली जो भाउ आहे। अली ऐं इक़बाल जेको आहे सो तमामु वॾी जेको आहे मशकूक सरगर्मी में पिणु मुलव्वस आहिनि। जेका पोइ जेको आहे जांच कई पई वञे। SSP जे मूजिबि त इक़बाल ऐं जेको ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो, वधीक जांच कयूं पिया ऐं जेके CCTV फुटेज आहिनि उहे पिणु गॾु कया पिया वञनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़रीन। कराची खां अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॾिना आहिनि।